जंहिं ते बि थियो, जंहिं वक़्तु थियो, जंहिं जाइ थियो, सो मूं ते ज़ुल्म थियो आहे। का ॿांह भॻी मूं दांह कई, जो कांव कपियो सो मुंहिंजे कंधीअ जो आहे। शेख अयाज़। शेख अयाज़ जी शाइरीअ जा हूअं त घणा पासा आहिनि, रूमानवी बि आहे, बग़ावत बि आहे, इनकलाबी बि आहे, क़ौमपरस्त बि आहे। उन जे शाइराणी गुलदस्ते में हर क़िस्म जा ख़ूबसूरत गुल आहिनि, पर अॼु असां उन जे इंतिहा पसंदीअ जे ख़िलाफ़ जेका उन जो ललकार आहे उन ते ॻाल्हाईंदासीं। जीअं मां सवेर वीडियो शुरू थियण जे वक़्तु इहो उन जो गीत जूं कुझु सिटरूं पढ़ियूं। हू चवे थो जंहिं ते ज़ुल्म थिए थो उहो ॼण त मूं ते ज़ुल्म आहे। जीअं शाइर ॻाल्हाईंदा आहिनि, खंजर चले किसी पे तड़पते हैं हम अमीर, सारे जहां का दर्द हमारे जिगर में है। सो ईअं ई अॼु जॾहिं दुनिया इंतिहा पसंदीअ जे वाट ते वधे पई ऐं नुक़सान करे पई, ऐं जॾहिं जॾहिं बि वधी आहे इन वाट ते, त शाइरनि हमेशह रड़ कई आहे, पंहिंजे शेर ज़रिए उनखे कंडेम कयो आहे। इन जे करे अॼोकी इन इंतिहा पसंदीअ जे दौर में रहंदे असांखे शाइरनि ॾांहुं रुजू करणो पवंदो, आर्टिस्टनि ॾांहुं, हर उन माण्हूअ ॾांहुं जेको हिन दुनिया खे वधीक पीसफुल, मोर वर्थ लिविंग ऐं लविंग केयरिंग जेका माण्हू आहिनि, जेके दुनिया खे हिकिड़ो पुरअमन घर ॾिसण था चाहिनि, जंहिंमें सभिनी ज़ात पात जा माण्हू, सभिनी मज़हबनि फ़िरक़नि जा माण्हू रही सघनि, भाइरनि वांगुरु, दोस्तनि वांगुरु। शाइर त अहिड़ा ख़्वाब ॾिसंदा आहिनि। सो इन जे करे शेख अयाज़ खे पढ़णु अञा बि ज़रूरी आहे, छाजे करे शेख अयाज़ हमेशह उन इंतिहा पसंदीअ खे रद्द कंदो रहियो आहे, उनखे कंडेम कंदो रहियो आहे। हू चवे थो, ओ इंसान कंहिंखे थो मारी, ही माण्हूअ जो बछड़ो आहे, ही जो पत्थर खां ॾाढो आहे, कोंपल खां बि कचड़ो आहे, ओ नादान, ओ हैवान कंहिंखे थो मारी। ही माण्हूअ जो बछड़ो आहे, ही जो पत्थर खां ॾाढो आहे, कोंपल खां बि कचड़ो आहे, ओ हैवान कंहिंखे थो मारे। हिन जो तोसां वेर बि कहिड़ो, हिन जो देस बि साॻी धरती, ही बि त माण्हू आहे तो जहिड़ो, ओ नादान कंहिंखे थो मारे। ओ नादान कंहिंखे थो मारे। केरु ॿिन्ही जो वेरी आहे, छो न इहो थो साञाहीं, छो न उन वेरीअ खे ड्राहीं, ओ हैवान ओ नादान ओ इंसान कंहिंखे थो मारे। सो इंसान अशरफुल मखलूक़ात, ख़ुदा जूं सभु मखलूक जेके बि आहिनि सभु क़ाबिले एहतराम, लवेबल ऐं केयर करण जहिड़ियूं आहिनि। हर शइ, पखी पखण जीत जणियनि ताईं सभिनी जो ख़्यालु करणु घुरिजे। शाइर त उहो चवंदो आहे, शाइर त शेख अयाज़ लिखियो त तूं मूंखे दहरियो चई रहियो आहीं, ऐं मां जेको आहे सो पंहिंजे ॿूटे ते जेको हिकिड़ो कीड़ो घुमी रहियो आहे उनखे बि प्यार जे निगाह सां ॾिसी रहियो आहियां। जे तूं सम्झी सघीं त इहो ई मुंहिंजो जवाबु आहे। सो असां वटि वरी माण्हू उबतो उन्हनि शाइरनि, अदीबनि, आर्टिस्टनि जेके इंसानियत जी ॻाल्हि कनि, जेके मज़हब खां वधीक माणपे जी ॻाल्हि कनि, उन्हनि खे वरी अञा दहरियो, मुल्हिद ऐं एथियस्ट ऐं इहे सभु लक़ब ॾींदी आहे। इहे बुल्ले शाह ते बि लॻा, सचल ते बि इल्ज़ाम लॻा, लतीफ़ ऐं हर वॾे शाइर ऐं अदीब ते लॻंदा रहिया आहिनि, अयाज़ ते बि लॻा। ऐं अयाज़ इहो लिखियो हो त चंड सितारा राहूं आहिनि, मुंहिंजो इबादत गाहूं आहिनि, तूं त चवीं थो मुल्हिद आहियां, काइनात जो चपो चपो मूं लाइ मस्जिद वांगुरु आहे, ऐं माण्हूअ जी दिलि मुंहिंजे लाइ जामे मस्जिद वांगुरु आहे। कल्ह खां मां ऐं फैज़ इन में पहिरीं सिफ़ में बीठा आहियूं, साॻी सिफ़ में बुल्ले शाह भिटाईअ पारा, केई मुल्हिद आहिनि, केई मुल्हिद।